إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. بسم الله الرحمن الرحيم. هذه فجروا فيه الفرق كل من جميع سبيل ينتهي الله وتتبع محمد صلى الله عليه وسلم بولاية يا الله صلاة الله मजमू काफिया मजलिस की कबूलियत वास्ते बुलंद आवाज़ साथ सलावत। बीमार मोमिन जी शफा वास्ते सबजर जी सलावत। थकजी न पियाओ सरकारी हुज्जत के ज़हूर वास्ते यहाँ पोयां करनी बुलंद आवाज़ सां सलावत। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाह नाराए तकबीर मजमू काफिया सब गरजी करीम अल्लाह जो नारो बुलंद आवाज़ सां नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए हैदरी हुसैनियत यजीदियत खानदान ज़हरा ते सब गरजी सलावत। जोड़न जो सबको अमा सभी जो है अजीम इबादत में अजर कबूल फरमाए। बानिया ने मजालिस जो विचार तदु नगर लिहाज साली ड्यूटी करीम अल्लाह जोड़न जो सबको कबूल फरमाए। तमाम जो दुआओं जिन जो दुआओं सबनी जो दुआओं मां सैयद के ज़मीन करीम अल्लाह बीमारी करबला जो सबको कबूल फरमाए। इन सभी दुआओं की कबूलियत वास्ते बुलंद आवाज़ सां सलावत पढ़ो। पाकिस्तान का बेहतरीन पढ़ने वाला पढ़ गया मामला जो नजरों में जाकर बस जड़ी बल की हाज़री नसीब में हुई पर थोड़ो मूंसां तव्हां तावन कंदव त तव्हांजी महिरबानी थींदी। एक नारो ॿुधायो जीअं मुंहिंजी हौसले अफ़ज़ाई बि थिए दिल बि ख़ुशि थिए। हथ बुलंद करे हैदरी। मजलिस का सजा हुआ ये दरबार ठीक है। मां तकरीबा ये रुपाई मलगानी रुपाई पढ़ंदो जे वणी पे तो तव्हांजी मर्ज़ी आहे। मजलिस का सजा हुआ ये दरबार ठीक है। मोमिन मस्त मवाली का मयार ठीक है। अली का नारा जो लगाता है जोर से समझो तो उसकी माँ का किरदार ठीक है।
क्षत्रिय हिजरिया बिल्कुल मुख्तसर मान मजलिस जो बानी करूँ में 5 12 14 है, लेकिन मौला गवाह हुआ ये मुझे घर की मजलिस मुझे काई हिसन आए तो मां ज़्यादा पढ़ा जा, मुझे मसाइब ज़्यादा थे, मुल्क जा बेहतरीन मसाइब खान बेहतरीन नाले वारा पढ़ी विया, फ़कत नाले लिखाइण जे लाइ मुझी हाज़िरी थी वञे। क्षत्रिय हिजरिया बिस्मिल्लाह। मौला जिन के कूफे की सल्तनत मिली, मौला जिन मिंबर ते वेही हिकु ऐलान कयो, अॼु जंहिंखे जेको कुझु पुछणो आहे मूंखां पुछे। वो बंदा ईंदा विया, सवाल कंदा विया, मौला जिन उन्हनि खे जवाब ॾींदा विया। तव्हांजे मयार बि कोन्हे जो तव्हां थकिजी पिया हो, सुबुह खां जलसो हलियो आहे। बंदा ईंदा विया, सवाल कंदा विया, मौला जिन उन्हनि खे सवालनि जा जवाब ॾींदा विया। हिकु रूम जो सवाली आयो, सलाम के मौला जिन जवाब ॾिनो। सलाम करे जे तो याली मां ॿुधो आहे तव्हांखे वॾो इल्मु आहे, तव्हांजी चुप जो कसम आहे। मौला मुस्कुराए के तो रुगो इल्मु न आहे, मां इल्म जो दरवाज़ो बि आहे। याली मां रूम खां भी वापस मोटी आयो आं, मां यमन खां भी वापस मोटियो आं, मां मिस्र खां भी वापस मोटियो आं, मां शाम खां भी वापस मोटियो आं। जेको मजलिस में वेठो आहे उहो बंदो ज़रूर ॻाल्हाईंदो। मां पूरे अरब खां वापस मोटी आयो आं। अमीर अल मोमिनीन मुस्कुराए फरमाइनि था, उन्हनि मिंबरनि ते अली न हो। अॼु जेको तोखे कुझु पुछणो आहे मूंखां पुछ, मां अली तोखे सवालनि जा जवाब ॾींदुसि। जे तो याली मुंहिंजा सवाल ॾुखिया हुया, भला जे तो पुछ जेके बि ॾुखिया हुजनि मां तोखे जवाब ॾींदुसि। याली मुंहिंजा सवाल ॾुखिया आहिनि। जॾहिं 5 या 7 दफ़ा चयईं न मुंहिंजा सवाल ॾुखिया आहिनि, मुंहिंजा सवाल ॾुखिया आहिनि, मुंहिंजा सवाल ॾुखिया आहिनि, अमीर अल मोमिनीन इशारो कयसि पोइते ॾिस। पोइते जो ॾिठई ब शहज़ादा ज़मीन ते खेॾी रहिया। बोला ही शहज़ादा केरु आहिनि? सरकार जिन फरमाइनि था इहे मुंहिंजा शहज़ादा आहिनि। हिक जो नालो हसन आहे, ॿिए जो नालो हुसैन आहे। जेकी सवाल तूं सभ खां वधीक ॾुखिया थो सम्झे, वञ हिननि जा जवाब मुंहिंजा शहज़ादा न ॾियनि त मां अली न आहियां। ही मोटियो हाणे दिल में सोचींदो थो अचे त शायदि हितां बि मां बेउमेद थी मोटियो, सवालनि जा जवाब न मिलिया। तव्हां पोयां बंदा जेकी वेठा आहियो मां उन्हनि सां थो ॻाल्हायां। ख़ुदा गवाह आहे, इमाम उनखे चइबो आहे जेको दिलनि जा राज़ ॼाणे। ही अञा अचे थो, शहज़ादा उथिया अॻिते वधिया। ही अॻिते थो वञे, शहज़ादा हिन ॾे था वञनि। मौला जे मिंबर जो कसम आहे, बुज़ुर्ग ज़ाकिर पढ़ंदा आहिनि, हिक पासे खां हसन, ॿिए पासे खां सरकार हुसैन। हीअं हथ में हथ विझी चवनि था सोच न जेको पुछणो थी पुछ। शहज़ादा मुंहिंजा सवाल ॾुखिया आहिनि। जॾहिं 5 या 7 दफ़ा वरी बि इहा ई ॻाल्हि कयईं न मुंहिंजा सवाल ॾुखिया आहिनि, मुंहिंजा सवाल ॾुखिया आहिनि। मां ॾिसां थो हाणे कहिड़ो बंदो आहे जेको चिप वेहे। ख़ुदा गवाह आहे, इहे सरकार हसन हथ में हथ विझी फरमाइनि था सवाल बि पाण वटि रखो। आ हली आ सवाल बि मां ॾसिया त जवाब बि मूंखां पुछंदो वञे। शहज़ादा ॿुधायो, सरकार ने फरमाइनि था तुंहिंजे दिल में पहिरियों सवाल इहो आहे त अर्श ते सभ खां पहिरियां आवाज़ कहिड़ो वेंदो आहे? शहज़ादा ॿुधायो, मौला जिन फरमाइनि था अर्श ते सभ खां पहिरियां मज़लूम जी तां वेंदी आहे।
सरकार हसन जिन हटिया वरी सरकार हुसैन ते वधिया चवन था तुझे दिल में बे सवाल इहो आ त हक ऐं बातिल में फर्क केतिरो आ शहजादा बुधायो सरकार जिन फरमाइन था हक ऐं बातिल में चैन आंगुरनि जो फर्क आ जेतिरो अख ऐं कन जे विच में आ जेका शइ अख सां ॾिसबी आ उहा हक आ जेका कन सां ॿुधबी आ उहा बातिल आ शहजादा सही आ सरकार हुसैन जिन हटिया वरी सरकार हसन जिन ते वधिया फरमाइन था तुझे दिल में टियों ऐं आखिरी सवाल इहो आ त हिन काइनात में सब खां वधीक ताक़तवर ऐं मज़बूत शइ कहिड़ी आ मौला जे सबके मुंडे ॾिसंदा वञो सरकार जिन फरमाइन था तुझे दिल में इहो सवाल आ त हिन काइनात में सब खां वधीक ताक़तवर ऐं मज़बूत शइ कहिड़ी आ सरकार ॿुधायो सरकार जिन फरमाइन था ज़ाहिर में ताक़तवर लोह आ उन खां वधीक ताक़तवर बाहि आ जेका इन लोह खे फेराईंदी गिराईंदी आ बाहि खां वधीक ताक़तवर पाणी आ जेको इन बाहि जे मथां विहावी आ पाणीअ खां वधीक ताक़तवर उहे ककर आहिनि जेकी पाणीअ खे रोके बीहंदा आहिनि ककरनि खां वधीक ताक़तवर उहो फ़रिश्तो आ जेको सूर फूकींदो आ हवा शुरू थींदी आ ऐं ककर घुमंदा फिरंदा आहिनि उन फ़रिश्ते खां वधीक ताक़तवर इज़राइल आ जेको उन फ़रिश्ते जो रूह क़ाबिज़ कंदो मां ॾिसां थो कंदो कहिड़ो आ जेको चिप रहे सब खां वधीक उहो फ़रिश्तो आ जेको सूर फूकींदो आ हवा शुरू थींदी आ ककर घुमंदा फिरंदा आहिनि उन फ़रिश्ते खां वधीक ताक़तवर इज़राइल आ जेको इन फ़रिश्ते जो रूह क़ाबिज़ कंदो इज़राइल खां वधीक ताक़तवर जिब्राइल आ जेको इन फ़रिश्ते जो बि उस्ताद आ जिब्राइल खां वधीक ताक़तवर मुंहिंजो बाबो अली आ जेको जिब्राइल जो उस्ताद आ बस 5 मिनट में कई मसाइल जा लखा अली जे धीअ जा ज़मीर खुदा गवाह हुआ तूं सिकियल मूंखे कहिड़ी ख़बर त बंदो रोअण जे लाइ सिके थो सजाद तुझा ज़मीर लाया तूं वतन बन यज़ीद चयो न पर सजाद मुंहिंजा कोई शर्त आहे गरीब मामी रत वधाए जे तूं कमीना अञा कहिड़ा शर्त रहियल थी जे तो पहिरियों शर्त इहो आहे हिन तख़्त ते वेही ऐलान कर त मां बाबे जो खून माफ़ कयो रोइण वारो जेको रोअण आयो आहे ख़ुदा गवाह आहे हिन जुमिले खां वधीक मुंहिंजे मसाइब में कोई जुमिलो न आहे जेॾी महिल चई न हिन तख़्त ते वेही तख़्त जो नालो आयो सजादी अखियुनि मां रोह खून वधाए जे तूं कमीना हया कर उन तख़्त ते थो विहारे जंहिं तख़्त जे आॾो मुंहिंजी बुआ 36 कलाक मरहबा 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 मौला तो मां सही लग दफ़ा चवां मौला तो के बेग में न रोहारे सवाइ मज़लूम सही कजे रोइण वारो सजाद आयो बुआ ज़ंजीर लही विया साण चई सजाद तूं इमाम आ मां इनकार न थी कयां पर सजाद इन यज़ीद खे चयो ज़ैनब जा कुझु शर्त आहे बुआ कहिड़ा शर्त इनके चयो मुंहिंजा शर्त ई आहिनि लुटकर बरा जी मिले शहीद जा सर मिलन बशीर मुहारी मिले रोइण वारो जेॾी महिल चई न बशीर मुहारी मिले सब खां पहिरियां ईअं बुआ ॾे ॾिसी हथ ॿधी चए थो बुआ बशीर मुहारी छो थियूं चयो साईं थधो साह करे चए थी सजाद मोमिन कीअं सम्झी मोमिन बुआ जॾहिं आख़िरी दफ़ो दरबार साईं चए थी सजाद वई हम न ये 9 लख हजूम इन 9 लख हजूम में इहो बशीर हिकिड़ो ई त हुयो न जंहिं करीब अची एतिरो त चयो अली जी धी भाउ सां गॾु करबला में कुसी वॼे मरहबा मरहबा हिन दरबार न अचे तुझी जुती भी हिन दरबार अचण जे लाइक़ न आहे मरहबा रोइण वारो इहे सादा
कई तो छुट्टी विया बस वक्त ना आया साईं वेही रहो बाबा बोला सबके वेही रहो जॾहिं वक्त ना आया न अॻियों बशीर आहे मां सॼो मज़मून छॾे वियुसि मूंखे टाइम जो एहसास आहे महिमान ज़ाकिरीन वेठा आहिनि बशीर खे अलम आहे इहो बशीर ऐलान कंदो थो अचे मदीने वारो मदीने जा सरदार मोटी आया मदीने वारो मदीने जा सरदार मोटी आया रोइण वारो तव्हांजे रोअण जो कसम आहे मौला जो मिंबर गवाह आहे ईअं महमल तां आवाज़ आयो बशीर सजाद इन बशीर के चयो सब ऐलान करे पर बे ऐलान न करे बुआ कहिड़ा ऐलान न करे साण चेती पहिरियों इहो ऐलान न करे जो न दसे त अकबर खे बरसी लगी सदको मता मिलण खां पहिरियों मां सही लख दफ़ा चवां अकबर जो मौत न दसे साण चुप थी आ सजा दी अखिन मां खून आरे जे तू बुआ ते ई दसे ई हिक ये रोई के दी अल्लाह जे सदके सजाद इनके चयो इहो ऐलान न करे त दरबार में ज़ैनब यजीद सा गालायो मता मुझो भाव हनफया मिलण का पहिरियों मरी न वने मरहबा रोइण वारो जॾहिं बशीर ऐलान कंदो आयो न मां लख दफ़ा चवां साईं मां लख दफ़ा चवां जॾहिं बशीर ऐलान कंदो आयो हिकु 4 सालनि जे नींगरनि जो टोलो आयो आहे जेको बशीर जे चोरारी फिरी आयो आहे जीअं हाजी काबे जो तवाफ़ कंदा आहिनि कंहिं बशीर जे अलम में हथ वेंदो आहे कंहिं बशीर जे दामन में हथ वेंदो आहे इहे 4 सालनि जूं न्याणियूं आॾो अची नंढड़ा हथ ॿधी चवनि थियूं ओ चाचा मनादी वारा हुसैन जी धीउ सकीना आई आहे रोइण वारो ये बशीर मातम करे दे तो सकीना शाम मरहबा साईं मां लख दफ़ा चवां मौला तो के बेगम में नरो आरे जेको न रोई सके उहो ज़हरा खां पिने हिकु 18 सालनि जे जवाननि जो टोलो आयो आहे ये बशीर जे करीब अची हथ ॿधी चए थो बशीर हुसैन जो अली अकबर आयो आहे बशीर के तो अकबर के बरसी लगी तुझे रोण जो कसम आहे इहो जॾहिं ऐलान कंदो थो अचे न साईं ज़ैनब जॾहिं वई त वतन ते बधीर टिकाए वई अब्दुल्ला के बुखार जो ज़ोर हो ये ॿई न्याणियूं पेरनि खां ज़ोर विधियूं ॾियनि पाण में ॻाल्हियूं विधियूं कनि काफ़ी मुदत गुज़री वई अञा असांजी अम्मा न आई आहे रोइण वारो ये ॻाल्हियूं कनि थियूं वेठियूं जो अचानक आवाज़ कननि ते पए मदीने जा सरदार मोटी आया खुदा गवाह ये ॿई हथ बाबे खां छॾाए ज़मीन ते अची नंढड़ा हथ ॿधी चवनि थियूं बाबा इजाज़त दे हाणे असांजी अम्मा मोटी आई आहे बाबा असां पंहिंजी माउ सां मिली अचूं धीअ तव्हांखे कई न सिवा जो तव्हांजी माउ मोटी आई आहे बाबा बाहर मनादी वारो ऐलान थो करे न मदीने जा सरदार मोटी आया जॾहिं मुद्दत खां बाद न्याणियुनि खे ख़बर पवंदी आहे न असांजी अम्मा आई आहे खुदा गवाह आहे उहे न्याणियूं झुकी बि न पाईंदियूं आहिनि इहे डोरियूं आहिनि झुकी जाइ ते पाणी ईंदो आहे वॾी भेण नंढी भेण जो हथ हलाए चए थी मुद्दत जो सिकायल पहिरियों अम्मा जी झोलीअ में मां विहंदसि रोइण वारो नंढी चए थी पहिरियों मां विहां ये ॾिसंदियूं आहियूं जॾहिं आख़िरी बीवीअ ताईं आहियूं न इहे वॾी सां नंढी भेण जो मुंडो हलाए चए थी हल मोटी हलूं कंहिं ग़लति ॾसियो आहे असांजी अम्मा न आई आहे पर औलाद सां पीउ माउ जी खूनी कशिश थींदी आहे रोइण वारो हिकु क़दम खणंदा वरी पोइते ॾिसंदा जॾहिं 7 क़दम अॻिते आहियूं न साईं ज़ैनब सर मथे करे चए थी अम्मा फिज़ा ॾिस मूंखे धीअ बि न सुञातो अम्मा इन्हनि खे तूं ॾस त तव्हांजी माउ मोटी आई आहे साईं सॾे चए थी ओ मुंहिंजी साईं ज़ैनब जी औलाद ये नानी नानी करे घराए चवनि थियूं तूं आई आहे असांजी अम्मा न आई आहे चेती हुए जेका लीका पाए ज़मीन ते रोए थी न तव्हांजी माउ आहे मरहबा 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 बस रोइण वारो जनाबे मां बिल्कुलु सॼो मज़मून छॾे वेण जे भरिसां अची वियुसि अब्दुल्ला आयो आहे मौला सजाद खे चए थो मौला पंहिंजी बुआ खे चओ पंहिंजे घर हले आ
जीअं पंहिंजो दरवाज़ो ॾेई आई आहे ईअं दरवाज़ो बंदि आहे हिकु दफ़ो दरवाज़ो खोले खुदा गवाह आहे जॾहिं सजाद आयो न बुआ पंहिंजे घर वञो साईं मातम करे चए थी सजाद मां पंहिंजो दरवाज़ो खोलिया मुंहिंजे हुसैन जो अञा बंदि आहे। वाह भाई वाह वाह भाई वाह हे दुनिया जो दस्तूर आहे जॾहिं न्याणी पेके घरां वेंदी आहे न उनखे कुझु न कुझु ॾेई मोकिलींदा आहिनि। रोइण वारो ये सजाद रोइंदो रोइंदो सुगरा वटि आयो आहे हथ ॿधी चए थो सुगरा कुझु अथी त ॾे बुआ खे ॾेई मोकिलिया। मोमिनो इहा विछड़ी दी हुसैन जी अंदरि हिजरे में आई आहे मथे तां चादर लाए हेठि विछाए कॾनि मां तुर पई थी लाए होरिया होरिया चए थी अकबर मां त शादीअ जे लाइ रखिया मां अकबर न तो शादी कई न भेड़ तुर ॾिनई। रोइण वारो जनाबे ज़ैनब हलण लॻी आहे अहिड़ा जो ॿाहिरि हस मोमिनो हर